अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां सां तमामु सुठी शख़्सियत असांजो उस्ताद आर्टिस्ट ऐं असांजो अबू मीर सोबदार सईद ड्रामे जी रिकॉर्डिंग ते था वञूं। शिकारपुर रुकन जेको फिल्म जो ड्रामे जो नालो आहे नसीब, जंहिंजो डायरेक्टर आहे इलियास जागीराणी ऐं प्रोड्यूसर आहे असांजो सुधीर ओड ऐं जेको डायरेक्टर आहे असांजो लाला सिकंदर। अॼु असां ॿई गॾु मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु कमदार नाले मशहूरु साईं तारुफ़ करायो। मीर बख्श डाणी बाबा अस्सलाम वालेकुम। मीर बख्श डाणी असां सां गॾु साईं मीर सोबदार सईद दोस्तन के सलामत। ऐं असांजी हिन ईद ते असांजी फिल्म रत जो वेर जेको ज़ाती मुंहिंजी आहे, मां राइटर डायरेक्टर आहियां ऐं असांजो अबू साईं बि गॾु आहे। इनशा अल्लाह ताला हिन ईद ते उहा सुठी ईंदी। साईं कुझु बयानु ॾे, महिरबानी कयो। तमामु सुठी फिल्म आहे ऐं जॾहिं दोस्त ॾिसंदा इनशा अल्लाह ताला दोस्तनि खे मज़ो अची वेंदो। उन में सुठो नामवर अदाकार बि आहिनि ऐं पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदा। ईद जॾहिं इनशा अल्लाह ताला